काले पई वञी। इहो पुछण जो तोखे को बि हक़ नाहे, सम्झई? ऐं न वरी मां हिन ॻाल्हि जी पाबंद आहियां त तुंहिंजे सवालनि जा जवाब ॾे। मां त ईअं ई पे पुछो, नथई ॿुधाइणो त न ॿुधा। अदा जो हित चाबंद आहे। ज़ाहिर आहे मूंखे उन में को कमु हूंदो त उन तरफ़ ई वञिणो पवंदो। वधीक सवाल न कजाए। हाणे हिननि जे परेशानी में वाधारो अचणु शुरू थी वियो आहे। बाक़ी मालिक साईं ख़ैर करे, चाकर ख़ान बि दुश्मननि जे विच में घेरियल आहे। अदासी मूं कुझु सोचियो आहे। छा सोचियो अथई? जेकर मुंहिंजी सलाह तव्हांखे बहितर लॻे त पोइ अमल ज़रूरु कजो। ॿुधा, हसीना बेगम, तव्हां हिते? छो ताजुब थिए छा? न न, तव्हां वेहो। मां वेहण न आहियां आई, मूंखे ज़रूरी कमम खे वापसि बि वञिणो आहे। तूं ईअं कर, जल्दी जाबिर खे फ़ोन करे हिते घुराए वठेसि। हा हा, मां फ़ोन कयांसि थी। अदा तूं अकेलो जल्दी हिते अचे पहुच। मां जाबिर जे घर में आहियां, तुंहिंजो इंतज़ारु थी कयां। हैदर, शमीर वीचारो केॾो चाह सां तोसां मिलण जे लाइ आयो। तूं हुनखे दर ताईं अधु मुंहुं करे मोकिले छॾियो। हिकिड़ी सावल आयो त हुनखे केरु मुंहुं ॾींदो? अम्मा, सोट सावल मूंखे बंदूक कोन हणंदो। असां जरा हुननि सां रिश्ता ई ख़तमु करे छॾिया त पोइ हुनखे कहिड़ो लाचार हिते अचण जो। पर पुट, हू त तोसां रिश्तो कढण था चाहिनि न। अम्मा, ॿिन्ही रिश्तनि जे जोड़ण वारी कड़ी विच मां निकिरी वई। हाणे कॾहिं बि जुड़ी कोन सघंदासीं। मालिक साईं सहाई करे, बाक़ी ॾींहों ॾींहुं वञनि थियूं नफ़रतूं वधंदियूं। मालिक साईं तूं ई रहम कर। अलाए कहिड़ो सुठो मुंदो अथसि, फोन जे मथां फोन पथी पईसि। वॾा के पैकेज अथसि, ख़तम ई कोन सां थियनिसि। हटाए छॾियो ने अदिया। अदी कॾहिं क़यामत अची। तूं मुंहिंजे घर लाइ कीअं न आहे, हिते छो घुराए थी? अदा तुंहिंजे ऐं जाबिर जे विच में जेके इख़्तिलाफ़ आहिनि न, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ मूं तोखे हिते घुरायो आहे। सभाई असां पाण में कुझु ॻाल्हियूं कंदासीं राति ॾींहुं। तूं वञ, कुझु तंहिं महिल अदी मरियम जे घरां थी अच। मूंखे ख़बर हुई त तूं मूंखे हिते न सहंदे। वञा थी वञा, मुंहुं ख़राब न कर। हिकु भेली न कर। तव्हांजो त सिर वेंदो ई वेंदो, पर तव्हां पाण सां गॾु मुंहिंजो बि सिर विञाईंदव। रेसियाणी, सॼो ॾोह असांजो नाहे। जेकॾहिं तुंहिंजो भाउ बहाना होश में रहे हा न त इहो मसइलो उते दॿिजी वञे हा। कंहिं बि मसइले खे दॿिजण जी उमेद न कयो। सम्झ में अचेव थी? अॻियां बि चाकर ख़ान आहे, चाकर ख़ान। 100 साल जा मरियल जेके मुर्दा आहिनि न, उहे बि कढी अचे असांजे साम्हूं रखंदो। सूरत हिन वक़्तु मुंहिंजा सभु दुश्मन ख़ौफ़ में वरता है।
पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई त हसीना बेगम खे ओचितो पंहिंजे भाउ में अहिड़ो कहिड़ो कमु पइजी वियो जो ओॾे हली वई। साईं मूंखे त तव्हांजी जान जो ख़ौफ़ थी पियो आहे, दुश्मन थियण ऐं तव्हां अकेला। साईं छा तव्हां अॻियूं ॻाल्हियूं दरगुज़र करे दुश्मन सां हथ नथा मिलाए सघो? सोरठ मुंहिंजा दुश्मन कमज़ोर आहे, मां जेकॾहिं उन्हनि खे माफ़ बि करे छॾियां हू मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदा, छो त मुंहिंजो हुजण ई उन्हनि जे लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे ऐं हू पंहिंजी पूरी कोशिशि कंदा त हू मूंखे ख़तमु कनि। ऐं मां इहो थो चाहियां त हू मूंखे ख़तमु कनि उन्हनि खां पहिरियां मां उन्हनि खे ख़तमु करे छॾियां। दुश्मननि जे ज़िंदा रहण ते मां बि ख़ुशि न आहियां साईं, पर उन्हनि में घणाई आहे ऐं तव्हां अकेला आहियो, मूंखे त इहो ई ख़ौफ़ मारे थो। सोरठ मुंहिंजी कमज़ोरी मुंहिंजे भरवसे में निकिर जेको मूं हुननि जे मथां कयो, पर हाणे मुंहिंजी ख़ामोशी दुश्मननि जे मथां कंहिं दहशत खां घटि न आहे। मुंहिंजूं दुआऊं हर वक़्तु तव्हां सां गॾु आहिनि। साल थींदा सोरठ, मुंहिंजे लाइ खजंदड़ हथ दुश्मननि वठे छॾिया। हाणे जॾहिं ही हथ मुंहिंजे लाइ खॼिया आहे त मालिक साईं जे दर दुआ आहे त इहे दुआऊं ज़रूरु अखाम ॾिया। अजी मां त चवां थो त हिकिड़ो सवाब वारो कमु कयो। कमु इहो आहे त हिन उमर कोटी उठ खे लेटाए हिन जे निर्घट जे मथां काती फेराए छॾियूं ऐं हिन जो गोश्त कंहिं मदरसे में ॾेई छॾियूं। हाणे ही भोली मुहाट जाबर खान जे मथां काती फिराईंदो, करो उल्टी मुंहुं। वणी तारा गोल तारा छो मां को बस बस कयो, हाणे बस कयो। मां हिते तव्हांजी बकवास ॿुधण न आई, ऐं न वरी मूं वटि एतिरो वक़्तु आहे। मां जेतिरी देरि कंदसि चाकर ख़ान जो शक मुंहिंजे मथां ओतिरो वधंदो वेंदो। हसीना बेगम असां लाइ को बि मसइलो न पैदा थिए, पर तो वारो भाउ आहे खरियल जाबर खान जे चए में हुजे हा न एतिरी ॻाल्हि वधे ई कान, पर हे बेलगाम घोड़ो कंहिंजे वठ में ई न आहे। जेको कुझु थी गुज़रियो न उनजे मथां मुंहुं मथो पिटण सां कुझु बि कोन वरंदो। हाणे जेको मसइलो अॻियां खड़ो थियो आहे न उनखे ख़तमु करण जी कहिड़ी वाट आहे? सिकुअ जो मौत इन से कोई वन वगे मारे मूंखे कहिड़ो एतिराज़ बाबा, भली रड़ो ॾेई छॾियो। ॻाल्हि त साईं ईअं थो करी सिकुओ ई वलू ॼण कुकड़ जा चूज़ा आहिनि जो मां काती खणी उन्हनि खे हिलाल करे छॾियां, शर्म कोन थो थिए। तव्हां ॿई ग़लति आहियो। वलूअ ऐं सिकुअ जे मौत सां चाकर ख़ान जो शक अञा बि असांजे मथां मज़बूत थी वेंदो। ने चाकर ख़ान जो शक तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं हिन उठ खे लेटायूं वहड़े तारा गोल तारा थींदो न त किसो ई ख़तमु। अरे हेॾे तूं मूंखे माराईंदी तुंहिंजी निड़ीअ जे मथां लत रखे साह न पोड़े छॾिजांइ। अॼु ॾींहं खां वठी मुंहिंजो नालो बि वरितो अथई त उफट मारे थींदो साईं, पिचर करा। बसि तव्हां पाण में विढ़ंदा रहो, कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो, सभु फासंदासीं। तूं मैडम हिन खे सम्झाईसि। अदा सिकंदर अव्हां जो शक सही निकितो, इहो रूंडो कमीनो जाबिर जे घर जो वॾो कमीनो शख़्स आहे इहो रुंडो। अरे मिटी माइटी असां सां कई अथई, वरी अंदरूनी तरह जाबिर सां मिलियल आहे। अदा इहो रूंडो ऐं जाबिर रावल खान जा कातिल आहिनि। ये पंहिंजी जान छॾाइण लाइ काथे असांखे न फासाइनि। हू भली असांखे फासाइण जी कोशिशि कनि, पर रईस चाकर खान एतिरो जल्दी उन्हनि जे मथां एतबार कॾहिं बि कोन कंदो। पर अदा हू असांखे ॾोही साबित करण लाइ कमीण पाइजी हर हद पार करे सघनि था। हाणे अंदरूनी तरह तोखे हिननि जो पीछो करणो पवंदो। ॾिसो त सही असांजे ख़िलाफ़ कहिड़ियूं पिया था साज़िशूं कनि। ठीकु आहे अदा, ईअं ई करणो पवंदो।
ॻाल्हि इहा आहे तने चाकर खान जो फुल प्रेशर हो तने माई गुरनार ऐं हुनजे भाउ खे कीअं बि करे ज़ाहिर कयो हाणे काॾे पई आहे पट पता हाणे उन्हनि ॿिन्ही खे असां त कोन अॻवा कयो हाणे उन ॿिन्ही खे अॻवा कयो आहे न सवड़ जे पेतीअ इन में असांजो कहिड़ो हूंदो हाणे इन खां पहिरियां जो ए ॿई ॼणा हिन चकर खान खे हथ अची वञनि न मां त चवां थो त हिननि ॿिन्ही खे रंडो ॾेई कयूं सां वाड़े तारा गोल तारा खेल में ख़तमु ऐं हा पोइ इन वारदात वारी जॻह खे पाणीअ सां धोई छॾियो वारदात ई ख़तमु उन्हनि जो छा सोचियो आहे तूं जाबिर? मैडम चाकर खान खे उन्हनि जा लाश ई मिलंदा, तूं बेफ़िक्र रह। सिकुअ खे केरु क़ाबू कंदो जीअं हू तव्हांजे मथां गवाही न ॾे? इहो निभागो हाणे मुंहिंजे हथनि मां निकिरी वियो आहे। हाणे वधीक मिट तुंहिंजे भाउ हिन रूंडे जो आहे। न थी एसे को मुंहिंजे क़ाबू में कोन्हे जी हा ॿुधाए त मुंहिंजे अॻु हट राति अदा ई रूंडो गॾिजी सिकू सां ॻाल्हाए जेकॾहिं हू हिन ॻाल्हि खे मञे थो त ठीकु आहे न त पोइ सिकू खे पूरो करे हिन जो इल्ज़ाम हैदर जे मथां आणंदासीं। इन ते चाकर खान एतबार कोन कंदो छो जो हू सावल वारनि सां मिटी करे चुको आहे। सावल जी मिटी जे करे इहो हैदर बाग़ी थियो आहे ऐं लॾो खणी असांजे ॻोठ पहुतो आहे। हाणे असां अहिड़ो माहौल ठाहींदासीं जो पूरो ॻोठ हिन हैदर जे ख़िलाफ़ शाइदी ॾींदो। छा ईअं थी सघे थो जाबिर? बिल्कुलु थी सघे थो। जेतिरो जल्दी थी सघे इन मसइले जो हल कढो। जेकॾहिं चाकर खान जो थोरो बि शक मुंहिंजे मथां आयो न त इन जो इल्ज़ाम मां तव्हां ॿिन्हिनि जे मथां आणे छॾींदसि। पोइ वेठा कंदा रहिजो वाड़े तारा गोल तारा। ॿुधी जाटी मुआ शबीर जाबर जी शरारतुनि खे जिथे छॾे आयासीं उते ई आहियां। इहो माण्हू सॼे ॻोठ खे तबाह करे पोइ को सुख जो साह खणंदा। अदा शामिर खे त हुन तरफ़ वञण ई न खपे हा। भाॼाई मां त सोट सां मिलण वियो हुउसि। सोट सां मिलण वियो हुउसि। अड़े घर में तोखे सौट बि दाख़िल थियणु कोन ॾिनो हा? सोट जो जाइज़ आहे नाराज़ थियनि जाबिर कहिड़ो थींदो आहे विच में अचण वारो। ॿीहर ॻोठ वञण जी ग़लती न कजांइ सम्झी वए न। खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। अलाए कॾहिं सम्झ में ईंदई ॻाल्हि। भाॼई अदा खे सोट जो को बि अहसासु न आहे। अदा साईं हसीना बेगम हिते अचे पहुती आहे। इन जो मक़सदु त चाकर खान जा हथ हसीना बेगम जी गिचड़े पहुता आहिनि। उहो त सही आहे पर हिन खिट मां केरु जान छॾींदो? हिनखे पाण मोड़े। हसीना हिते काॾे पहुची वई? मुंहिंजे रूंडे जे विच में। ख़बर आहे त तव्हांजे विच में मसइलो हले पियो। ॻाल्हि इहा न आहे पर तो मूंखे ॿाहिरि मोकिले ऐं हसीना जे अॻियां इहो साबित कयो त मुंहिंजी हिन घर में का इज़त न आहे। मिठड़ी तूं हरू भरू थी नाराज़ थी, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। अञा अजायो नाराज़ पई थियां। तूं हसीना बेगम खे ईअं बि नथो चई सघीं त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे ऐं हिन मथां मूंखे पूरो भरोसो आहे। यार कासिम तूं ई पंहिंजी भाॼाई खे सम्झा त असल ॻाल्हि ॿी हुई। अदा इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे पाण में निबिरी वठो मां हलां थो। ॿुध त सही कासिम जी अदा का नथी तोखे बंदूक हणां। तुंहिंजा इहे ताना तुनका इन्हनि खां तूं बंदूक हणंदीअ न त उहो सूर बर्दाश्त करे लुसि। बाक़ी तो वारो इहो क्रोध मुंहिंजो दिमाग़ ई ख़ाली करे छॾियो। जेको थियो सो हुनखे दरगुज़र कर। बाक़ी इहा माई हाणे जे हिते आई न त मां दर ताईं तड़े करे ॾींदीमांसि। चरी थी छा भाउ हुननि जो कमतार आहे उहो वॾेरी आहे अची सघे थी। बाबा वरी छो पैर खे ब्रेक रही छो बीजी वई?
पुत्रा मसइलो वञे थो पुट इंघंदो इहो री कीअं हा ईअं आहे न मूं तॾहिं त सोची ॻाल्हि कई ख़बर छा आहे हा न त अधी हसीना जाबर जे घर कॾहिं बि न अची हा बाबा हिन चाकर खाने त पुफीअ खे सोरो कयो थो तॾहिं त हले हले वक़्त थी भॼंदी ॻाल्हि ॿुध इन नक ड्रिघे रावल खे ज़हर बि त असां ॾिनो हो न पुट हाणे जाबिर पंहिंजी जान छॾाइण जे लाइ पाण खे आज़ादु कराए वेंदो पुट मरदासीं वर बि असीं हीअ कहिड़ो ॻाल्हि थो करे मूं अञा शादी न आहे कई वरी मौत जो ॻाल्हि थो करी हे पीओ तूं ॻाल्हि ॿुध इन मसइले जो हल ॻोल्ह पुट न त जेको इहो चाकर खाना आहे न कब्र सां लहूं लहराईंदी कब्र सां कुंवारो थी मरंदे बाबा हिन मसइले खे मुझाइण जे लाइ वरी ॿियो मसइलो खड़ो थींदो हिकिड़ो मसइलो हल थिए कोन तूं वरी ॿियो नोरो ठाहे उहो पंहिंजे ॻिचीअ में वठां बाबा सही त मां चवां थो वलूए सुकूअ खे ॿिन्ही मां जेकॾहिं हिक खे असां मारियोसीं ऐं ॿियो को बचो ज़ाहिर आहे त कासिम खे ऐं हिन जाबिर खे त मारींदो ई मारींदो न जेकॾहिं हिन खूननि जो टाकोड़ो हिन ॻोठ में पियो न त चाकर खान वरी हिन मसइले खे पोयां पियो हूंदो बाबा हुन जो जेकॾहिं मग़ज़ ई कमु न कंदो त हेॾे फिरंदो इन वटि वठा में असांखे बि थी मिलंदी ऐं असां थी सघे चाकर खान खे लिटाए विझूं घणे अरसे खां पोइ ॻाल्हि यार कम जी कईसीं पर ॿुध भला तव्हां ॿिन्ही ॼणनि मां हिकिड़ो बि इन सिकूअ या भलूअ खे लेटाए विझंदव बाबा दुआ खपे तुंहिंजी सम्झ त इहो कमु थी वियो छो त कुतो थी माण्हू थी थो कुतो केॾी बि कोशिशि करे माण्हू नथो थी सघे हा माण्हू ई चाहे त कुतो थी सघे थो जीअं असां अच्छा मना हाणे रुंडो हसीना बेगम ऐं जाबिर पंहिंजो पाण में मिली चुका जेकॾहिं इहे मिली चुका आहिनि न त पोइ पक सम असांजो मौत अचे ई अचे अदा इन करे मां चवां थो त जेका बि सचाई आहे न त वञी तूं रेस चाकर खान खे राति ॿुधाए छॾ भलो मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां सौट जाबिर जेके बि गुनाह कया अथई न उन्हनि सभिनी गुनाहनि में असां बराबरि जा शरीक आहियूं त पोइ तूं छा थो सम्झी भावलू कि चाकर खान असांखे बख़्श कंदो तूं सही थो चईं ईअं बि थी सघे थो मुंहिंजा भाउ चाकर खान जी दिलि में जेको सालनि खां वठी ज़हर भरियल आहे न यादि रखी छॾिजांइ तो के बि बख़्श कोन कंदो जंहिं ॾींहुं बि मुजरिम मुंहिंजे साम्हूं आयो न त हिकु हिकु खे मौत ॾींदो वेंदो अदा रेस रावल खान खे ज़हर ॾी मारण में असांजा हथ न पर इन रूंडे वारनि जा आहिनि थी सघे थो त उन में असांजो सोट मिलियल हुजे पर असांजा हथ उन खून खां साफ़ आहिनि बाक़ी हा रईस रावल खान जे खून मां असांजा हथ बिल्कुलु साफ़ आहिनि जाबिर खान जॾहिं रईस वॾे खे मारण वियो हो न उन गुनाह में मां उन सां शामिल हुयुसि जेकॾहिं असां रावल खान जे खून मां बची वियासीं न त सौट जाबिर वॾे रईस जे क़त्ल जे गुनाह में मूंखे ज़रूरु फासाईंदो सौट जाबिर एॾो त कमीणो शख़्स आहे जो पंहिंजी क़बर में बि असांखे पाण सां गॾु वठी वेंदो इन जे करे ई मां चवां थो अदावलो असां ॿिन्ही भाइरनि खे हाणे जोश खां न पर होश खां कमु वठिणो आहे होश खां घर खां ॿाहिरि ओठ जी ढिटियुनि में वती थी घुमंदी छा तव्हांखे इहो मुनासिब लॻे थो अमा हसीना बेगम बचड़ा ही ॻोठ असांजो पंहिंजो आहे मांखे धारियुनि जे ॻोठ में पेर त न रखियो न इहो तव्हां ते एतिरो गुस्सो था कयो बचड़ा हा मां न मञा थो त ही ॻोठ के धारियुनि जो न आहे हिन ॻोठ में को धारियो न आहे पर तव्हांखे हिन ॻाल्हि जो अहसासु हुजणु घुरिजे तव्हां हिन ॻोठ जे बावकार बा इज़त मरहूम रईस डूंगर खान जी तूं बेवा आहीं ऐं हिन घर जी औरतुनि जो घर खां पेर ॿाहिरि रखणु गुनाह में शुमार कयो वेंदो आहे गुनाह में
जॾहिं घर में पंहिंजनि सां मिलण ते पाबंदी हूंदी मचा, उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, घर खां ॿाहिरि त क़दम रखणा पवंदा न मजबूरीअ में। तव्हांजा इहे सख़्त फ़ैसिला तव्हांजे लाइ मुश्किलातूं पैदा करे सघंदा। पोइ मूंखे इहा मयार न ॾिजो त चाकर ख़ान पंहिंजे मरून पीउ जी इज़त जो बि ख़्यालु न कयो। ॿीहर जे करे मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर तव्हां घर खां पेर ॿाहिरि रखियो त धोखो दे दो। बचड़ा, तव्हां इहो पंहिंजो सख़्तु लहजो अकेलाईअ में मुंहिंजे मथां ज़ाहिर करे सघो पिया, पर छा हिन छोकिरीअ मां वसीना बेगा, जॾहिं त तूं पंहिंजा सभु रिश्ता मूंखां विञाए चुकी आहे, हुनजे हूंदे मां तोखे अमा करे छॾींदो आहियां, पर तूं मुंहिंजी घरवारी खे छोकिरी चई इख़्लाक़ खां किरियल हरकत कई आहे। मां तव्हांखे वाज़े पवंदो रहा त ही सोरठ बेगम आहे, रईस चाकर ख़ान जी इज़त वक़ार आहे, मुंहिंजी ज़िंदगी जी इन हवेली जी पूरी जायदाद जी मालिकाणी आहे। ॿीहर जेकॾहिं हिन जे बारे में लफ़्ज़ कढण खां पहिरियां तोखे 1000 बार सोचणो पवंदो त जी हिन जी इज़त मान ऐं शान में का गुस्ताखी न थिए, छो त सोरठ जी इज़त चाकर ख़ान सां जुड़ियल आहे। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ। मां त तोखे सोरठ वॾो मासूम सम्झंदी हुयसि, तूं त वॾी जादूगर निकिती ऐं ॿिनि ॾींहंनि में ॿिनि ॾींहंनि में चाकर ख़ान खे पंहिंजी मुठ में करे वई आहे। सोरठ ये तो वारा धागा ऐं भीड़ा मूंखे विसकणा पवंदा। जेकॾहिं चाकर ख़ान मुझे साम्हूं कुछ बेइज्जती न करी न सोरठ, तो मां बि हसीना बेगम न आहियां। या बेइज्जती मूंखे सॼी ज़िंदगी यादि रहंदी। रात चाकर ख़ान जो अॼु वधीक सख़्तु पुछाणो हूंदो। रूंदा, जेकॾहिं मसइले जो हल न ॻोल्हे सघियासीं न, त बेबी चाकर ख़ान मूंखे मुंहिंजनि छोरनि सां गॾु कब्र में जहिड़ो ई दफ़न करे छॾींदो। मुआ रूटा शैतानी शरारतूं छॾे ॾे। चवें थी त न्याणी जो बि ॿार अलाह ऐं गुलशेर खे घोट कर। माण्हू भली सकरात में छो न हुजे, पर तूं चवीं थी त दहल वॼाए हुनजे मथां दांदश कया, झुमरियूं हणा झुमरियूं। जेकॾहिं तूं सकरात में अची हिकु खट ते किरी पई न, त बि मां शुक्राना कंदसि। रूंदे खे खट ते ॾिसण जे लाइ त घणा माण्हू ख़्वाब पिया था ॾिसनि, पर ॿुधाए रूंदो घणनि खे पाण सां गॾु कब्र में खणी हलंदो, पोइ मरंदो रूंदो। मुआ लॻे थो त तोखे ज़हर ॾेई मूंखे ई मारणो पवंदो, न त तूं ई मरण जहिड़ो ई कोन्हे। लॻे थो त तोखे रंडो ई ॾियणो पवंदो। इन रन जा हथोड़ा त दिमाग़ ते लॻंदा ई रहंदा। हिते बि सोचणो ई बेकार आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।